एक ॿी अहम ख़बर मां PDME सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जे इम्कान सबब अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते सिंध जे राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जी अॻकथी कई हुई। PDME पारां जारी कयल अलर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, दादू, जामशोरे, लाड़काणे ऐं शहीद बेनज़ीराबाद में बरसातुनि जो इम्कान आहे। मूजिब बल्दियाती इदारा ऐं ज़िले इंतजामिया इम्कानी बरसात के मुंहुं ॾियण लाइ क़दम खणनि। मौसम खाते 26 ऐं 27 डिसंबर ते सिंध अंदर हल्की बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो हो। जी नाज़रीन, अहम ख़बर मां ॾियूं पिया। PDMA सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जे इम्कानी सबब अलर्ट जारी करे छॾियो आहे। मौसमियात खाते सिंध जे राजधानी कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जी अॻकथी कई हुई। PDMA पारां जारी कयल अलर्ट में चयो वियो आहे त हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास, दादू, जामशोरे, लाड़काणे ऐं शहीद बेनज़ीराबाद में बरसातुनि जो इम्कान आहे। PDMA मूजिब बल्दियाती इदारा ऐं ज़िले इंतजामिया इम्कानी बरसात खे मुंहुं ॾियण लाइ क़दम खणनि। मौसमियात खाते 26 ऐं 27 डिसंबर ते सिंध अंदर हल्की बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो हो।